चूंडुनि में बाक़ी 5 ॾींहं मुल्क में चूंड चहचटो चोट ते जलसन रैलियुनि कार्नर गॾिजाणियुनि ऐं अवामी मेड़ाकनि जो सिलसिलो जारी। पीपी चेयरमैन अॼु थरपार कराई मीरपुर ख़ासि ज़िलनि जो दौरो कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी मंझंदि जो छाछरो जे स्पोर्ट्स ग्राउंड ऐं शाम जो मीरपुर ख़ासि जे गामा स्टेडियम में जलसनि खे ख़िताब कंदो। आसिफ भुट्टो ज़रदारी तखर में रैलीअ जी क़यादत कंदी। मुस्लिम लीग नून जो सियासी ताक़त जो मुज़ाहिरो अॼु गुजरांवाला में थींदो। जलसे खे नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ ख़िताब कंदा। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान लकी मरवत में जलसो कंदो। महंगाई जे मारियल अवाम खे बिजली जो झटको। बिजली ₹4.56 फी यूनिट महांगी। नेपरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बिजली दिसंबर जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में कई वई। वाफ़ेदारनि ते 39 अरब 80 करोड़ रुपयनि जो इज़ाफ़ी बार पवंदो। वाद के इलेक्ट्रिक ऐं लाइफ लाइन वाफ़ेदारनि ते लागू न थींदी। PTI बानी ऐं बुशरा बीबी जी गैर शरही निकाह वारे केस जो फ़ैसिलो महफ़ूज़। सीनियर सिविल जज कुदरतुल्ला अॼु मंझंदि जो 1 वॻे फ़ैसिलो ॿुधाईंदो। PTI बानी ऐं बुशरा बीबी 342 जो बयान बि अदालत ॾाढो रिकॉर्ड करायो। PTI बानी जे वकील शाहिदनि खां आड़ी पुछा मुकमल करे वरिती। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। थधि में वाद बिजली जो निज़ाम डावाडोल। फसलनि खे नुक़सान जो अंदेशो। कश्मीर जो ही रतो देरो अगड़ा सिजावल जुड़े जो फरीदाबाद सीता रोड में मींहुं पियो। पटीदन दोदापुर नवा जतोई कुंभ पकाचांग बांधी ऐं भरपासे में बरसात पई। कणक मटर सरह तोड़े ॿियनि फसलनि खे नुक़सान जो ख़दशो। अमेरिका ईरान सां जंग नथो चाहे। व्हाइट हाउस नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे तर्जुमान जान करबी चयो आहे त अमेरिकी फ़ौजनि इराक ऐं शाम में तेहरान सां लाॻापियल केतिरनि ई हदफ़नि खे निशानो बणायो। 28 जनवरी ते उत्तर ओभर उर्दन में अमेरिकी फ़ौजी अॾे ते हमले खां पोइ ईरान सां को बि राब्तो न थियो आहे। जान करबी इराक ऐं शाम में अमेरिकी क़यादत में थींदड़ हमलनि जी कामयाबी जो ऐलान कंदे चयो त ऑपरेशन में हिसो वठंदड़ अमेरिकी जंगी जहाज़नि 7 मुख़्तलिफ़ हंधनि ते कुल 85 हदफ़नि खे निशानो बणायो। इसराइल जे गज़ा में दहशतगर्दी उरूज ते खान यूनिस में रेड क्रिसेंट जी इमारत ते फायरिंग में 3 फ़लस्तीनी शहीद 3 ज़ख़्मी। फ़लस्तीनी हिलाल अहमद जी डायरेक्टर बि इसराइली हमले में शहीद। यहूदी फ़ौजिन हदाया अहमद खे मेडिकल कॉम्प्लेक्स अंदरि गोलियूं हयूं। अलक़स्साम ब्रिगेड जी गज़ा में वधीक 15 फ़ौजिन खे मारण जी दावा। 10 ज़ख़्मी। ज़मीनी कार्रवाई दौरान 200 खां वधीक इसराइली फ़ौजी मार चुका। गॾियल क़ौमुनि मूजिबि इसराइल जे हमलनि सबबि गज़ा जूं 30 सैकड़ो इमारतूं तबाह थी चुकियूं। 22,131 इमारतूं मुकमल तबाह। 14,066 इमारतुनि खे वॾो नुक़सान पहुतो। ऐं कराची जे इलाइक़े बल्दिया टाउन में रेंजर्स ऐं पुलिस जी कार्रवाई स्मगलिंग में मुलविस 3 जाबदारनि खे गिरफ़्तार कयो। हथियार एम्यूनेशन मंशियात ऐं मोटरसाइकिल हथ। रेंजर्स तर्जुमान मौजी गिरफ़्तार जाबदारनि में नवीद अहमद उर्फ़ मामू, रफ़ीकुल्ला ऐं ग़ुलाम नबी शामिल।